अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार चिकन टिक्का बाइट्स जी रेसिपी। चिकन टिक्का बाइट्स ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां बग़ैर हॾी जो मुर्गी जो गोश्त खयो आहे, तक़रीबन 1 किलो। ऐं हाणे लूणु विझूं था 1/3 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/3 टीस्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। थूम जो पेस्ट आहे 1/2 टेबल स्पून। अदरक जो पेस्ट आहे 1/2 टेबल स्पून। लीमे जो रस विझूं था 2 टीस्पून। टिक्का मसाला पाउडर आहे 2 टीस्पून। दही विझूं था तक़रीबन 4 टेबल स्पून। ऐं ज़र्द जो रंग आहे 1/4 टीस्पून। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे हाणे असां चिकन खे तक़रीबन अधु कलाक जे लाइ मैरिनेट करे रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे तक़रीबन अधु कलाक जे लाइ मैरिनेट कयो आहे। हाणे हिकु फ्राइंग पैन में तेल विझूं था 3 खां 4 टेबल स्पून। ऐं तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां चिकन विझंदासीं। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स कयो आहे। हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स ताईं चिकन खे हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे तक़रीबन 5 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं चिकन जो पाणी खुश्क थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त चिकन जो पाणी खुश्क थी चुको आहे। हाणे असां चिकन खे कोल्ड स्मोक ॾींदासीं। असां चिकन जे मथां हिकिड़ो कोयलो प्रेस कयो आहे ऐं कोयले जे मथां थोरो ऑयल विझी ढक ॾियूं था ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां ढक ॾेई करे चिकन खे 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे कोयलो हटायूं था ऐं असांजो मज़ेदार चिकन टिक्का बाइट्स सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयां थो तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।